अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां महताब नहर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV न्यूज़। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम स्पेशल प्रोग्राम आहे टिकटॉक जे हवाले सां असां तव्हांखे आगाह कंदासीं। टिकटॉक जी दुनिया हिकु बहितरीन दुनिया आहे, हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे माण्हू पंहिंजो टैलेंट शो करे सक्सेस थिए थो। काफ़ी टिकटॉक मां नौजवान टैलेंटेड स्टार थिया आहिनि। उन्हनि स्टारनि मां हिकिड़ी स्टार अहिड़ी आहे हमेशह टॉप 10 रही आहे। उनजो नालो आहे हरीम शाह हमेशह टॉप 10 में अवल नंबर आई आहे। अॼु उन्हनि जी जेकी न्यूज़ वायरल थी आहे उनजी शादी जे हवाले सां। सो ये शादी कीअं थी आहे, कहिड़े तरीक़े सां थी आहे, इहा शादी खुफ़िया छो आहे, इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर जर्नलिस्ट बरकत बलोच साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, इहा शादी कीअं थी हले, तव्हां कीअं था इन शादी खे ॾिसो, कीअं? महताब, सभ खां पहिरें त अगरि हरीम शाह शादी कई आहे त असां इन KTV जे प्लेटफॉर्म तां उनखे मुबारकबाद पेश कंदासीं, छो त हुनजी ज़ाती ज़िंदगी आहे ऐं हुनजी ज़ाती ज़िंदगी ते उन्हनि खे अगरि हुन शादी कई आहे त अल्लाह ताला उनखे ख़ुशि नसीब करे, छो त हर माण्हू जो ही ज़िंदगी जो मोड़ आहे ऐं ज़िंदगी जे इन नए मोड़ में घणो कुझु चेंज थी वञे थो। शादी जे हवाले सां जेको तव्हां सवाल कयो आहे त ख़ासि तौर ते जेके टिकटॉक स्टार्स हूंदा आहिनि, इन्हनि जी ज़िंदगी सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त ही जेके स्टार्स अदाकार फ़नकार जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल हूंदा आहिनि, उन्हनि जी बैकग्राउंड ज़िंदगी मुख़्तलिफ़ महरूमनि ऐं उन जेके तज़ाद आहिनि उन्हनि जे शिकार हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि में कई अहम हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हां माज़ी में ॾिठो आहे त केतिरियूं ई अदाकाराऊं फ़नकार आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बि ख़तमु थी वञे थी पई। त हरीम शाह जी जेका गुज़िरियल जेका बैकवर्ड ज़िंदगी आहे, जेका पुठिते पियल ज़िंदगी आहे, अगरि उन ते नज़र दौड़ायूं त उन जी फैमिली जे हवाले सां इहे इतला आहिनि त उहा फैमिली इन एक्टिविटीज़ ते हरीम शाह सां नाराज़ आहे। त उन जी जेके शौक़ु आहे मुसलसल इहो रहियो आहे वॾनि माण्हुनि सां जेके पार्लियामेंट आहिनि या वरी इक़्तिदार में आहिनि या कंहिं बि हवाले सां फेमस शख़्सियतूं आहिनि या फिल्मी चकरनि जी दुनिया जा माण्हू आहिनि, उन्हनि सां उन्हनि जूं तस्वीरूं वीडियोज़ वायरल थियनि थियूं। त उन मां हिकिड़ो इहो त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन्हनि जी ज़िंदगी में हिकु आज़ादी आहे, आज़ाद ख़्याली आहे ऐं जंहिंखे आम लफ़्ज़नि में छुड़वागी बि चई सघूं था। त हिकिड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको रुकन सूबाई असेंबली आहे, जॾहिं हू हुन सां शादी कंदो त यकीनन इहा सॼी दुनिया उनखे छॾणी पवंदी ऐं इहे सभु शयूं यकीनन हू बर्दाश्त न करे सघंदा जेके हिन वक़्तु अगरि हरीम शाह शादीशुदा आहे त जेकी उनजी ज़िंदगी में रहियूं। त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हरीम शाह उन्हनि शयुनि खे एडॉप्ट करे सघे थी या उनखे नथी करे सघे। अगरि शादी उन्हनि कई आहे त उन में एतिरी दिलेरी न आहे जो हू साम्हूं आणे सघे ऐं उन शइ खे फेस करे सघे। त इन मां इहो अंदाज़ो, छो त शादी थींदी आहे त उन में लिकाइण जी का बि महताब ज़रूरत न हूंदी आहे। त अहिड़े कमज़ोर दिलि इंसान सां शादी करणु जंहिंजे हवाले सां ख़दशा ज़रूरु आहिनि। अच्छा बरकत साहब, इहो बि ॿुधाईंदा हलियो त हरीम शाह हमेशह टॉप ट्रेंडिंग में रहण जे लाइ अहिड़ी न्यूज़ वबा फैलाईंदी आहे, उनजे करे इहो टॉप ट्रेंडिंग में ईंदी आहे। सो इहा न्यूज़ मूंखे अजीब थी लॻे जो सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते हिकु पीपल्स पार्टी जे MPA जो नालो त उन न खयो आहे, लेकिन उन इहो त ज़रूरु शाया कयो त पीपल्स पार्टी जो MP आहे। ऐं इहो शादी वाक़ई थी हूंदी या न थी हूंदी, या शादी अॻियां हलंदी या न हलंदी, इन जे बारे में बि ज़रूरु असांखे ॿुधाइजो। महताब, मां जीअं पहिरें बि अर्ज़ु कयो त हरीम शाह हिकु नेगेटिव शयूं आणे उन में टॉप ट्रेंड हासिल करण जी कोशिशि कई आहे। मुफ़्ती कवि जो इशू हुजे या इन खां अलावा केतिरा ई इशूज़ आहिनि, जेके मामला आहिनि, वीडियोज़ आहिनि, जेके उन हवाले सां हू हिकदमि हिकिड़ी तहलका खेज़ वीडियो आणे थी या सनसनी खेज़ ख़बर आणे थी जेका हिकदमि ई भौचाल सोशल दुनिया में मचाए थी। त उनजी शादी ते इहो आहे त हुनखे अगरि शादी करणी हुई त उनखे खुफ़िया रखण जी ज़रूरत न हुई। इन ते इहो ख़दशो आहे त इहा शादी बि शायदि हिकिड़ो भौचाल मचाइण लाइ हुजे या इहो हिकिड़ो इशू जेको हरीम शाह जो कुझु ॾींहंनि खां हिकु ख़ामोशी, उन ख़ामोशी खे टोड़ण लाइ हुजे। अगरि शादी जेकॾहिं थी बि आहे त इन में को न को त अमल ज़रूरु आहे, ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, जेकॾहिं हुननि उहे चयूं आहिनि त अॻिते हली या त उहो टॉप ट्रेंड करण जे लाइ हुननि कई आहे, लेकिन इहो चई सघिजे थो त जेकी शख़्सियत उन्हनि सां इन्हनि चंद ॾींहंनि में का वीडियो में नज़र आई आहे या जेके शख़्सियतूं नज़र आयूं त उन्हनि मां को न को अहिड़ो माण्हू आहे या त उहो हरीम शाह जी उन टॉप ट्रेंड जो ज़रियो थींदो या उनजी कैरियर तबाह थींदो या वरी उनजी ज़िंदगी में हरीम शाह अची वेंदी। जी, वरी महिरबानी बरकत बलो साहब असांखे मालूमात ॾियण लाइ।
सो नाज़रीन ॾिसंदा रहो KTV न्यूज़। असां मज़ीद जेका तफ़सीलात आहिनि हरीम शाह जी शादी जे हवाले सां तव्हां तक पहुचाईंदा रहंदासीं। महताब नाहर खे ॾींदा इजाज़त। थैंक यू सो